नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त कराची जे इलाइक़े गडा में पाकिस्तान पीपल्स पार्टी सीनियर अॻवान क़ाइद शहीद बानी पाकिस्तान पीपल्स पार्टी शेख ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे वफ़ादार सिपाही जावेद गुजर बैनर ऐं प्ले कार्ड हथनि में खणी अली अमीन गंडापुर पारां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ख़िलाफ़ बदज़ुबानी ऐं खेसि गद्दार करार ॾियण ते सख़्त एहतजाज ऐं नारेबाज़ी कंदे चयो त वफ़ाक़ी वज़ीर खे अहिड़ी ज़ुबान इस्तेमालु करण खां पासो करणु घुरिजे, छाकाणि त हू ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण खां पहिरीं हिन खे पंहिंजे गिरेबान में ॾिसणो पवंदो त हिन जो वालिद पाण ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो वेझो साथी हो। हर मादरे वतन जो पंहिंजे मुल्क लाइ हिन जे जिगर में दर्द आहे ऐं माण्हू पंहिंजे अवाम जी ख़िदमत करण खे तरजीह ॾींदा आहिनि। जिन पाकिस्तान जो आइन ॾिनो ऐं कायदियानी खे काफ़िर करार ॾिनो, 99,000 कैदी आज़ाद कराए पंहिंजे मुल्क खे एटमी ताक़त बणाए ग़रीब माण्हुनि खे जीअण जो शऊर ॾिनो। जेकॾहिं ॿिया मुल्क हिक सीरीज़ में मुतहद आहिनि त सभई हिक प्लेटफॉर्म ते मुतहद आहिनि त पोइ उहे यहूदियुनि जा पोइ लॻ हिन खे गद्दार चई रहिया आहिनि। जेकॾहिं हिन मुल्क जी अवाम जी ख़िदमत करण ऐं मुल्क जी ख़िदमत करण गद्दार आहे त आऊं बि गद्दार आहियां। आमिर खे शिकस्त ॾींदड़ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो वांगुरु सौदो न करे मुल्क जे सलामती जे लाइ विढ़ंदो रहंदुसि। मां बि भुट्टो जो सिपाही आहियां। हिन जी इज़त में ॻाल्हाइण लफ़्ज़नि ते चुप न रहंदुसि। इन ग़लत ऐं यहूदी पैरवीकारनि ख़िलाफ़ सख़्त जवाब ॾींदुसि। भुट्टो हिकु शख़्स जो नालो आहे। भुट्टो हिकु नज़रिये जो नालो आहे जेको हमेशा असांजे दिलनि में ज़िंदा ऐं ज़िंदा रहंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।